तालुके जो क़दीम मैन प्राइमरी स्कूल ठुल हिन वक़्तु मसइलनि जो शिकार आहे। केतिरनि सालनि खां इमारत जी मरम्मत न थियण करे इमारत मुकमल तौरु ज़बून हाल थी विया आहे, जंहिंजे करे ॿारनि शागिर्दनि जी ज़िंदगी दाह ते लॻल आहे। साॻी तरीक़े सां उस्ताद पिणु सख़्तु परेशान आहे। इन हवाले सां अचो त हितां जे उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन स्कूल में कहिड़ा मसइला आहिनि ऐं स्कूल जी हालत कहिड़ी आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिन स्कूल आहे हिकिड़ो मसइलो न आहे, ठीकु आहे न। उन खां पॉलिटिकल या पार्टियूं या ॿियो टियों त हीअ असांजो 104 सालनि जो स्कूल आहे पुराणो। हिन महिल ताईं हिन स्कूल जो रुपए जो कमु बि न थियो आहे। उनखे तव्हां पाण हालत ॾिसी सघो था पिया। रोज़ु अचंदा पिया उन खां बिल्डिंग्स वर्क्स वारा, रोज़ु उन खां इंटरव्यू वठी ॿिया टिया अरसा ॾेई वञनि था पिया। हालात ॾिसो था पाण, बिल्डिंग जी डैमेज थी वई आहे। ॿारनि जी तालीम असां कीअं पिरायूं था उहा तव्हां पाण ॾिसी अथव। अटेंडेंस असांजी केतिरी आहे, हर शइ तव्हां वाच कई आहे पाण। उनजे बावजूदि बि असां हिकु असांजे हितां तालुके जो MPA साहिबु आहे, उनखे अपीलां कयूं आहिनि। उन खां डायरेक्टर साहिबु आहे, उनखे चयो अथसि हर शइ चई अथसि। वज़ीर तालीम साहिब खे असां ॾेखारियो अथसि हर शइ कई अथसि, पोइ बि को असां ध्यानु ॾियण खां तयारु न आहे। इमारत उन इहा हालत आहे जो कॾहिं बि असां पाण खे हिते वेहणु महफ़ूज़ था सम्झूं पिया। ग़ैर महफ़ूज़ आहे इमारत। कॾहिं बि हिन में असांजे ॿारनि जो असांजी ज़िंदगी ख़तरे में आहे 24 कलाक। जॾहिं बि सुबुह जो अचूं था स्कूल टाइम, सिर्फ़ु आसमान ॾे थकियूं था वेही, त असांजी हालत कहिड़ी थींदी इहा हाणे ख़ुदा ॼाणे थो। फर्नीचर बि असां वटि आहे, सरकारी मुहैया काफ़ी आहे। पाणी मिठे जी सहूलियत का शइ कुझु कोन्हे, उहा असां पंहिंजे पैसनि ते भराईंदा आहियूं। असांखे 22,000 SMC जो अचे थो, उहे असां हिते सफ़ाई वग़ैरह जेकी बि शइ आहे असां उन ते ख़र्चु कयूं था। स्कूल से वॾे मसइलनि जो शिकार आहे। बुनियादी तौर ते हीउ अहम स्कूल आहे ऐं तारीख़ी पस मंज़र रखे थो। 104 साल पुराणो स्कूल आहे ऐं हिन स्कूल ते बि ओतिरी तवजो ॾियणु खपे, छो त हीउ शहर जो मर्कज़ी स्कूल आहे ऐं वॾो स्कूल आहे। शहर जा ॿार हिते पिया पढ़नि ऐं सुठी इनरोलमेंट आहे। ऐं तव्हां पाण ॾिसी घुमी फिरी आया हूंदव, तव्हांजी कैमरा जी अखि इहो ॿुधाईंदी त क्लास कीअं हलनि पिया ऐं पढ़ाई कीअं हले पई। जेको अंदरूनी जेको इंतिज़ामु आहे उहो ॾाढो बहितर थी वियो आहे ऐं उहो इंतिहाई पंहिंजो मुतमिन कुन बि आहे। पर बिल्डिंग ॾाढी ख़तमु आहे, इंतिहाई पंहिंजो ख़स्ता हालत में आहे ऐं उनजे लाइ को ध्यानु न आहे। कंहिं बि क़िस्म जी का मालिकी कोन्हे। हालांकि हिन स्कूल खे, शहर जे स्कूल खे ध्यान में रखियो वञे हा। उनजी वक़्तनि फ़वक़्तनि उनजी मरमत थींदी अचे हा ऐं उन ते ख़र्चो थींदो अचे हा। त मां सम्झां थो हीउ स्कूल इन हालत ताईं न पहुचे हा जो अॼु हीअ 4 सालनि खां हिते असां इहो ॾिसूं पिया। मुख़्तलिफ़ इदारा अचनि पिया, USAID वारा बि आया, हीअ मापूं वठी विया। ख़बर न आहे उहे बिल्डिंग काॾे वियूं हलियूं, कहिड़े बोतारनि जे ॻोठनि में हली वियूं, ख़बर कोन्हे। पर हिन स्कूल लाइ असांखे का हिन वक़्तु ताईं का उमेदु नज़र नथी अचे त आया हिन बिल्डिंग ते कमु थींदो या कोन। मोहतरमा जी जीअं शहादत थी त माण्हुनि जेको रिएक्ट कयो ऐं माण्हुनि हिते अची बाहियूं ॾिनियूं ऐं हिन स्कूल खे बि बाहि ॾिनी वई। पर उनखां पोइ अफ़सोस सां इहो चवणो थो पए त इदारनि जे जेको सरबराह आहिनि, ऑफिसर्स आहिनि, उन्हनि को ध्यानु ई न ॾिनो त बाबा हिनखे तव्हां 2-3 लख रुपया हिन ते ख़र्चु कयो आहे। छा ख़र्चु अचे हा? 2-4 लख ख़र्चु अचे हा न साईं। 2-4 लख ख़र्चु अचे हा हिन ते त मां सम्झां थो हिन जो रंग रोगन थी वञे हा त कुझु न कुझु स्कूल ॾिसण जहिड़ो हुजे हा। हाणे त एॾी ख़तरनाक हालत आहे जो असां वेठा आहियूं रिस्क ते। ॿार असांजा वेठा आहिनि, एतिरा ॿार शहर जा वेठा आहिनि, उहे रिस्क ते वेठा आहियूं ऐं असां पाण टीचर्स रिस्क ते वेठा आहियूं। मतिलबु इहा सूरत हाल आहे। कंहिं बि क़िस्म जी का मालिकी कोन्हे। इनरोलमेंट असांजी तमामु बहितर आहे, 800 खां मथे आहे ऐं शागिर्दनि खे सहूलियतूं घटि आहिनि। बिल्डिंग जो ख़स्ता हाल आहे। हिन बिल्डिंग में वेहणु असांखे ॾाढो तकलीफ़ आहे ऐं टेंशन वारो आहे। प्रेशराइज़ड आहे त में बि कंहिं बि वक़्तु कुझु बि थी सघे थो। तंहिं हूंदे बि असां पंहिंजी सरहंदी वारनि खे, MPA साहिब खे, सेक्रेटरी साहिब खे अर्ज़ु रखूं था, गुज़ारिश रखूं था, अॻे बि रखंदा आया आहियूं त हिन बिल्डिंग ते तवजो ॾिनी वञे। हीअ बिल्डिंग 1914 जी बिल्डिंग ठहियलु आहे। हीअ असांजो ईअं सम्झो त असासो आहे, पर हिन ते तवजो घटि ॾिनो वियो आहे तमामु। असांखे विच में 2010 जी ॿोॾि खां पोइ आसरा ॾिना विया त UNICEF वारनि जी बिल्डिंग मिलंदी या तव्हांखे असां 14 कमरनि वारो क्लास रूम ॾींदा के स्कूल ॾींदासीं। हीउ मेन स्कूल आहे शहर जो, तालुके जो मेन। हिते MPA MNA हितां पढ़ी चुका आहिनि।
जेके बि गुज़िरियल MPA थिया आहिनि उहे हिन स्कूल मां तालीम हासिलु करे ई उते पहुता आहिनि। पर असां वरी बि उन्हनि खे गुज़ारिश था रखूं त असां ते तवजो ॾियनि। असां उस्ताद बि तक़रीबन शहरवासी आहियूं ऐं सीनियर उस्ताद आहिनि। उस्ताद तमामु महिनती आहिनि ऐं हमेशह महिनत कंदा रहिया आहिनि। पर असांखे जेको आहे सो सहूलियतूं जेके तमामु घटि आहिनि। पाणी पीअण जी सहूलियत उहा बि असांजी पंहिंजी पर्सनल आहे, पंहिंजी पघार मां या पंहिंजे जेब ख़र्च मां कढी करे ॿारनि जे लाइ पाणी असां मुहैया कयूं था। गॾोगॾु उन सां जेकॾहिं को चौकीदार आहिनि, पटेवाला आहिनि, उन्हनि खे बि जेकॾहिं एक्स्ट्रा को कमकार थिए थो त उन्हनि जे लाइ बि असां हर वक़्तु कोशिशि आहियूं। ऐं असांजी तवजो इहा आहे त असांखे हमेशह नज़रअंदाज़ कयो, हिन स्कूल खे नज़रअंदाज़ कयो। असां त पहिरियां बि असांजी अटेंडेंस बहितर हुई। बायोमेट्रिक जे सिस्टम जे ज़रिए कुझु ॿाहिरनि स्कूलनि में जिते बहितर न हुई त का बहितर थी आहे त थी हुजे। ऐं हिन स्कूल में पहिरियां ई उस्तादनि जी ऐं शागिर्दनि जी अटेंडेंस तमामु सुठी रही आहे। मसला इहो पुछो त हल कहिड़ा थिया अथव? को बि मसइलो हल न थियो आहे असांजो। पाणी जो मसइलो पहिरियों त मेन मसइलो आहे पाणी। मेन मसइलो आहे असांजो चौधारी दीवार, उहा बाउंड्री वॉल न आहे। ऐं हे स्कूल जेको आहे त एॾो डेंजरस आहे, मूंखे सम्झ में नथो अचे त असां ॿारड़ा ऐं पंहिंजूं ज़िंदगियूं दाव ते लाथियूं छो वेठा आहियूं। मजबूरी आहे, ड्यूटियूं करणियूं नी। बाक़ी हे न वेहण जहिड़ो आहे ऐं न ॾिसण जहिड़ो आहे, अहिड़ो ख़तरनाक आहे। उनजे बावजूदि वेठा आहियूं। निंदड़ को आहे, को ॾिसण वारो न आहे, को आखण वारो कोन्हे, को चवण वारो न आहे। जंहिं ॾे एप्लीकेशनां कयूं नी साईं मोहम्मद शाहबान खे अलाह जन्नत में जाइ ॾे, उहो वक़्तनि बवक़्तनि डायरेक्टर ताईं एप्लीकेशनां कंहिं DO ताईं कंहिं का शइ न। हिते का सहूलियत न आहे, न पाणी आहे, न बाउंड्री आहे, न का बिल्डिंग आहे। सहूलियत काई बि न आहे असां वटि। पोइ बसि वेठा आहियूं, ड्यूटी कयूं था। ख़ुदा जो ख़ौफ़ बि आहे, पघार बि मिले थी, बसि इन करे वेठा आहियूं। पोइ जेको थियो अलाह साईं मालिक आहे। कुझु SMC मूं वरितासीं, पोइ ठारायोसीं। फर्नीचर जो मसइलो असां वटि मिड़ेई कुझु अघु भरो आहे। बाक़ी असां वटि सहूलियत काई कोन्हे साईं। न बाथरूम नी, न को पाणी जो सिस्टम आहे, न को ॿियो आहे, को बि असां वटि न आहे। सहूलियत न आहे। तक़रीबन सभु मसइला आहिनि। कोई मसइलो हिते कोई हल करण वारो न आहे। असां त वसंदी वारनि खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे हिन स्कूल खे थोरो तवजो ॾियो। हिन में तक़रीबन जेको आहे असांजो जेके आला शख़्सियतूं जेके वॾे माना पाकिस्तान लेवल ते पहुती उहे हिते पढ़ी वियूं। उनजी इज़त हिन स्कूल सां हिते ई पढ़ी विया उहे। ऐं हाणे बि उन्हनि खे ई कोशिशि करणी आहे त अलाह करे हिन स्कूल वरी साॻी पोज़ीशन में अचे। मसइला हिते सही तमामु घणा आहिनि। फर्नीचर जेको आहे त हाणे मिलियो आहे, बाक़ी दर दरियूं न आहिनि। हाणे सियारो अचे थो, तव्हां ॾिसो था ॿारनि जी सूरत हाल। हाणे ताज़ो सियारो अचणु शुरू थियो आहे। इहो वॾो मसइलो आहे असां वटि जेको आहे। इहा अञा खोट आहे, पाणी जी असां वटि खोट आहे। जेको असां उहो शहर में खोट आहे, पंहिंजो भरायूं था उहो बि। ऐं उन खां अलावा हिते का बुनियादी सहूलियत आहे कोन। बसि अलाह साईं हिदायत कंदो। उहो पाणी में असां कुझु उस्ताद असांजा जेको आहे खिसे में पंहिंजे वॉलंटियर तौरु ॾींदा आहिनि, छो त ॿारनि जो पाणी पीओ, असां बि पाणी पीऊं था। ऐं कुझु जेको आहे त वरी उन मां फंड मां बि कुझु ख़र्चो थींदो आहे। हे इमारत साईं वॾी पुराणी आहे, सम्झी न। हे मोहतरमा जे वाक़े वेल खां पोइ हिनखे जेको आहे त बाहि लॻी वई, उन खां पोइ हिन ते तवजो न ॾिनी वई। तवजो ॾिजी वञे हा त काफ़ी साल गुज़री विया, ठही वञे हा, पर तवजो न ॾिनी वई। अॼु बि तव्हां ॾिसंदो हे काराण सभु कुझु मौजूदु आहे, उहा ई मौजूदु आहे। मेन प्राइमरी स्कूल जे उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि जो चवण त इमारत मुकमल तौरु ज़बून आहे। हिते कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। जेकॾहिं पाणी जी सहूलियत आहे उहो बि उस्ताद ऐं SMC फंड मां पैसा गॾु करे उनखे तालीम पाणी पिरायूं था। जंहिं ते हिते जेका सियारो अचण जे बावजूदि दर दरियूं आहिनि, जंहिंजे करे ॿारड़ा जेका पंहिंजे सही तरीक़े पढ़ी नथा सघनि। ऐं सर्दी जे मौसम में इन्हनि खे ॾुखियाई पेश अची सघे थी। हिन इहो चवणु आहे त इमारत ज़बून आहे, तंहिंजे करे कंहिं बि वक़्तु इमारत किरण सबबु वॾो जानी नुक़सानु थी सघे थो। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे, ख़ासि करे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त फौरी तौरु हीअ इमारत जोड़ाई वञे ऐं त जीअं जेका तारीख़ इमारत बची सघे ऐं ॿारड़ा तालीम हासिलु करे सघनि। कैमरामैन सईद कंटाणी सां गॾु सरमद कंटाणी, CNTV न्यूज़ ठुलो।